بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، أشراط الساعة الصغرى ही सिलसिलो जेको असीं हलो बि था क़यामत जूं निशानियूं नंढियूं। सो पहिरियों आख़िरी में पंजें अॻे आदत में अॼु छहों आहे। अॼु छहें आदत में थींदो 11हों निशानियूं ऐं 12हों इनशा अल्लाह। थोरा वॾा आहिनि इनशा अल्लाह, इन्हनि में जल्दी जल्दी मुख़्तसर करे ॿुधो था। हीअ जेकी 11हीं निशानी आहे जेकी नबी करीम ॿुधाए वियो त इहा आहे त नबी करीम फरमायो ख़ुरूज अदइया अन्नुबुव्वत दज्जालीन अलकज़्ज़ाबीन। मूंखां पोइ नबी करीम चयो त मूंखां मुंहिंजे टाइम खां वठी ॾाढा दज्जाल निकिरंदा जेके कूड़ा हूंदा, जेके चवंदा त असीं नबी हूं। हू आख़िरी दज्जाल खां सवा नबी करीम फरमाए थो त कंहिं कंहिं रिवायतुनि में 33 निकिरंदा, कंहिं रिवायत में त 30 आहिनि। सो इन्हनि जो इनशा अल्लाह तरतीब सां इनशा अल्लाह आणियूं था त ही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको चयो हिननि जो त 30 या 33 जेके बि निकिरंदा कूड़ा, जेके चवंदा त असीं रसूल हूं नबी हूं। उन्हनि जी हिकिड़ी रिवायत आहे सही बुखारी में। पहिरियों शुरू उहा त कयूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे प्यारे चयो ला तक़ूमु अस्साअ हत्ता यबअथु दज्जालून कज़्ज़ाबून क़रीबन मिन 30 कुल्लुहुम यज़अम अन्नहु रसूलुल्लाह। नबी करीम फरमाए थो क़यामत न थींदी जेसि ताईं इहे दज्जाल, इहे कूड़ा जेके ज़रे घटि 30 हूंदा। ऐं नबी करीम चए थो सभई कूड़ हणंदा, सभई चवंदा त असीं रसूलुल्लाह हूं। इहा रिवायत सही बुखारी में। ॾिसो न, अहिड़ियूं रिवायतूं सही बुखारी में ईंदियूं त असांखे ज़रूरु इन्हनि जो तर्जुमो करे सिंधी में ॿुधाइजो दोस्तनि खे, त हू सम्झंदा कोन इहे छा आहे। त इहे अलामतूं उलमा चवनि था त कुझु नबी करीम जे टाइम में बि निकितियूं ऐं के उन खां पोइ अञा सहाबा बि हुआ त उहे बि उन टाइम में उन्हनि बि ॾिठो। ऐं इहे हुआ हुन दज्जाल जेको आख़िरी में जेको 10 अलामतूं निशानियूं क़यामत जूं, उन्हनि खां सवाइ अलाह ताला उन फितने खां सभिनी खे बचाए। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ला तक़ूमु अस्साअ, यानी क़यामत न थींदी जेसि ताईं इहे 30 या 33 जेके इहे निकिरंदियूं। ऐं हीअ हदीस ही ॿी आहे, इहे मुस्नद अहमद में आहे। इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नहु ला तक़ूमु अस्साअ, इन में नबी करीम फरमाए थो इन्नहु वल्लाह, नबी करीम कसम खणे थो वल्लाह ला तक़ूमु अस्साअ हत्ता यख़रुजु 30 कज़्ज़ाबन आख़िरुहुमुल अअवरुल कज़्ज़ाब। नबी करीम फरमाए थो त अल्लाह जो कसम आहे क़यामत न थींदी जेसि ताईं इहे 30 कूड़ा निकिरंदा, उन्हनि में आख़िरो जेको हूंदो अअवर अल कज़्ज़ाब, यानी आख़िरी जेको दज्जाल जंहिंजी असीं किसो वॾनि निशाननि में आंदो हो। ॿी रिवायत आहे अबू दाऊद ऐं तिरमिज़ी जी हदीस सही आहे। इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन थौबान अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल ला तक़ूमु अस्साअ हत्ता तल्हक़ु क़बाइलु मिन उम्मती बिल मुशरिकीन। नबी करीम चए थो त क़यामत न थींदी जेसि ताईं मुंहिंजे अरबी क़बीला मुशरिक थींदा ऐं शिरक में पइजी वेंदा। हत्ता युअब्बदून अल औथान, जेसि ताईं वञी भूतनि जी इबादत कनि। वन्नो सयकून फी उम्मती 30 कज़्ज़ाब, ऐं मुंहिंजे उम्मत में 30 कूड़ा निकिरंदा। कुल्लुहुम यज़अमु अन्नहु नबी, सभु को चवंदो त मां नबी आहियां। व अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी, ऐं नबी करीम चए थो मां आख़िरी नबी आहियां। इहा रिवायत आहे अबू दाऊद, तिरमिज़ी ऐं हदीसूं सहीह। ॾिसो इहे सही रिवायतूं आहिनि इहे। ऐं ॿियूं रिवायतुनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त 27 माण्हू निकिरंदा जेके चवंदा त असीं नबी हूं, ऐं 4 मायूं बि हूंदियूं, यानी 31 थी वेंदा। काफ़ी रिवायतूं अचनि थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो अन ज़ुहूर 27 मुद्दई लिन्नुबुव्वह मिनहुम 4 निस्वा कुल्लुहुम यद्दई अन्नहु रसूलुल्लाह। इहो कहिड़ी हदीस आहे? फ़अन हुदैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल फ़ी उम्मती कज़्ज़ाबून दज्जालून 27 मिनहुम 4 निस्वा व इन्नी ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। रिवायत अहमद व तबरानी फिल कबीर वल औसत वल बज़ार व रिजालुल बज़ार रिजालुस सहीह। इहा रिवायत सही आहे। नबी करीम चए थो 27 मर्द हूंदा जेके दज्जाल कूड़ा हूंदा, जेके चवंदा त असीं मां रसूलुल्लाह नबी हूं, ऐं 4 मायूं बि हूंदियूं। इन्हनि मां हिकिड़ो यमन में नबी करीम जे टाइम में निकितो अल असवद अल अंसी, इहो हिन जो नालो हो। यमन में निकितो ऐं पहिरियां मुस्लमान थियो, पोइ अर्तद अनल इस्लाम वद्दा नबुव्वह, पोइ चई मां नबी आहियां, ऐं पंहिंजे क़बीलनि खे ज़ोरी ज़बरदस्ती पंहिंजे कलमो पढ़ाईं। नबी करीम उन टाइम में अञा दुनिया में हो, मदीने में हो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे माण्हुनि ॻाल्हियूं ॿुधायूं त अहिड़ो माण्हू निकितो आहे यमन में। त उनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त लिखियो मुस्लमाननि ॾे
त यमन जे मुस्लमाननि खे त तव्हां में अहिड़ो माण्हू निकितो आहे त हाणे इन सां इन खे विढ़ो, इहो हिकिड़ो कूड़ो अथव ऐं इन खे कोशिशि कयो इन खे मारियो। 3 महीननि में ई सॼे यमन ते ज़रे घटि कब्ज़ो करे वियो, पर हिन जी घरवारी जेकी हो मोमिन हुई, रसूलुल्लाह खे मञींदी त ही उन ख़बर मुड़ुसु कूड़ो आहे, पर जेके यमन में मोमिन हा नबी करीम खे मञण वारा, उन्हनि कोशिशि कई जेॾीमहिल ख़त आयो साईं जो त इन खे उफट मारियो। वकतबु इला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़द काद अत इलैहि ख़बर, नबी करीम खे उन्हनि ख़त लिखियो त या रसूलल्लाह तुंहिंजो अचण जी ज़रूरत कान्हे, असीं हिन खे पाण ई ॾिसंदासीं। दिलेर हन यमनी, तव्हां ख़बर अथव इन जहिड़ी क़ौम दिलेर ॿी कान्हे। पोइ हिननि अहिड़ो ठाहियो त आया हिननि सां मिलण, यानी माण्हू मोकिलनि त असीं तोखे मञूं था ईअं त पोइ हिन जी घरवारी सां मिलिया त असांखे हिन जे ॿुधा जे किथे थो सुम्हे कीअं थो सुम्हे, त पोइ उन घरवारी उन्हनि सां मदद करे ऐं उन्हनि खे क़तलु कयो। असवद अल अंसी खे इते पंहिंजी घरवारी जी मोमिन ई उहा उन जे मदद सां उन खे मारियुनि। ऐं कंहिं रिवायतुनि में आहे त 4 महीना हो, कंहिं रिवायतुनि में 3 महीना इहो यमन में फितनो इहो थियो हो। वरी नबी करीम टाइम में हिकिड़ो ॿियो बि तुलैहा बिन खुवैलिद अल असदी, इहो हेॾे रियाज़ जे पासे बनी असद मां हितां निकितो। उन बि पहिरियां इस्लाम आंदो, वरी चई त पोइ मां बि मूं ॾे बि वाही अचे थो, छो जो इहो शैतान हुननि खे अचे शिकिल जिब्रील में अचे, चवंदो त मां तो ॾे आयो आहियां ऐं तूं बि रसूलुल्लाह मिड़ई उनखे बरगिलाइण जे लाइ। पोइ उन ॾे सहाबी उनखे पहुता ऐं उनखे अचे विढ़िया, पहिरियां जंग कयूं उन्हनि सां, पोइ उनजे क़ौम उनखां बि फिरी वई, तुलैहा बिन खुवैलिद अल असदी। पोइ हुन माण्हू मोकिलियो त बसि मां तौबा कयां थो ऐं मां मुस्लमान थो थियां। वरी नई सही मूंखे इहो हिकिड़ो शैतान बरगिलायो, पोइ मुस्लमान थियो ऐं दीन सही थी वियुसि अल्हम्दुलिल्लाह। पोइ मुजाहिदनि सां वञी लड़ियो, ख़ालिद बिन वलीद पोइ उते शहीद थियो, नहावंद इराक़ जे फतेह में उते शहीद थियो। इन टाइम में वरी अबू बकर जे टाइम में मुसैलिम कज़्ज़ाब, इहो बि रियाज़ जे ओसे पासे बनी हनीफ़ा में निकितो ऐं चई त मां बि रसूलुल्लाह, मां बि नबी आहियां, मूं ॾे बि जिब्रील अचे थो। पोइ अबू बकर सिद्दीक़ फ़ौज तयारु करे, लश्कर तयारु करे, ख़ालिद बिन वलीद खे ऐं इक्रिमा बिन अबी जहल खे, शुरहबील बिन हसन, इहे 3 जेके वॾा दिलेर हा मुजाहिद हा, उहे तयारु थी ऐं निकिता इन खे विढ़ण जे लाइ। पोइ हुन सां वॾी जंग थी त हू जेको उनखे पंहिंजी फ़ौज पंहिंजी क़ौम तमामु वॾी हुई, उन जे क़ौम खे चवंदा हुआ सहाबी तव्हांखे इहो ख़बर कान्हे त हीउ कूड़ो, चवंदा त कज़्ज़ाब बनी हनीफ़ा ख़ैरुम मिन सादिक़ मुदर। उहे ॾिस न जाहिल क़ौम छा चवंदा त असांखे ख़बर आहे त असांजो माण्हू हमराह कूड़ो आहे, पर असांखे पंहिंजो आहे न, क़ुरैश जे माण्हू खे असीं छो मञूं। बनी मुदरी जेके क़ुरैशी आहे, चई असीं कज़्ज़ाब बनी हनीफ़ा खे असांखे ख़बर आहे कूड़ो आहे, पर असीं उनजे पासे वठंदासीं, उनजे लड़ंदासीं। उहो 40,000 पंहिंजी फ़ौज गॾु कई। पोइ उते वॾी जंग थी, जंहिंखे ग़ज़वत अल हदीक़ा चवंदा, उते सहाबी बि शहीद ॾाढा थिया हुआ। त इन जे करे सहाबी टिजंदा, त उते जेके हाफ़िज़ क़ुरान जा ॾाढा मुआ हुआ। पोइ उते हुनखे क़तलु कयो उन जंग में, उते मरी वियो। ॾिसो त हिते इन टाइम में अञा इहो मुसैलिम मां कोन मोह हो, त हिते वरी ॿी बि हिकिड़ो कबीलो हो, उन में हिकिड़ी औरत उन्हनि जी सरदार हूंदी, उन जो नालो सजाह बिनतुल हारिथ तग़लिब जी कबीलो। वॾी दिलेर हूंदी, होशियारु हूंदी, वॾी ॾिंगी हूंदी। इहा असुल पहिरियां ईसाई हुई, पर उहा पोइ इस्लाम क़बूल कई। पोइ वरी ॾिठईं त माण्हू सभु मदीने ॾे नबी करीम ॾे अचनि था, त हुननि माण्हुनि खे पंहिंजे क़ौम खे चई मूं ॾे बि जिब्रील अचणु शुरू कयो आहे ऐं अदाअत नबूअ बाद। उन टाइम में नबी करीम न दुनिया मां वियो हलियो, त उन अबू बकर जो टाइम आयो ऐं हीअ शुरू थी वई माण्हुनि खे ओसे पासे जेके हल्का सुल्का कबीला हुआ उन्हनि ते कब्ज़ा कंदी वञे, उन्हनि खे सभिनी मञराए पई त मां बि रसूलुल्लाह अचे, हुन जे मुंहं में पई मुसैलिम। हाणे मुसैलिम खे वॾी ताक़त हुई, छो जो हुनखे 40,000 फ़ौज हुन पंहिंजे पाण। पोइ उन सां मिली यमामा मिली, उन सां मिली ऐं उनखे चई त मां तोखे मञा थी, तूं रसूलुल्लाह ऐं तूं मूंखे मञ त मां बि रसूलुल्लाह ऐं छा कयूं, शादी कयूं, तुंहिंजी बि ताक़त वधंदी, मुंहिंजी बि ताक़त वधंदी। हाणे ॾिसो फ्रॉडी माण्हू उन टाइम खां वठी आहे। पोइ मुसैलिम चयसि ठीकु आहे, ॿई शादी था कयूं। पोइ सजाह ऐं मुसैलिम ॿिन्हिनि शादी कई। हाणे हुन चयो मां बि तोखे मञा थी त मुसैलिम तूं रसूलुल्लाह आहीं ऐं तूं बि मूंखे मञ त मां बि सजाह, मां बि रसूलुल्लाह। सभु को पंहिंजो ओसे पासे क़ौम खे संभाले। ऐं हीअ हुई बनी तग़लिब।
इहो हुन ॾिठो त हीउ मुस्लमाननि जा सहाबी ख़ालिद बिन वलीद आयो आहे ऐं रहबील इब्न हसन आहे, इहे वॾा वॾा सहाबी आया, हिन खे मारे विया त हिन जल्दी बसि कयो, चईं त बसि मां तौबा थी कयां ऐं मां मुस्लमान थी थियां। पोइ इन तौबा कई ऐं चईं बसि मां मुस्लमान थी, मां रसूलुल्लाह खे थी मञां। पोइ पंहिंजो इहे जेको नजद जो रियाज़ जे ओसे पासे इहो छॾे वई हली बसरा ॾे ओॾे वञी, ऐं जेकी रिवायत में अचे थी त पोइ त सही मुस्लमान ईमान ते हुई जेसि ताईं मौत अची वियुसि, उते गुज़ारे वई। हिते थोरो ॿुधायूं त जेके मुस्लमान जे टाइम में नबी करीम टाइम खां वठी पोइ साहब जे टाइम में जिथे किथे ज़ाहिर थिया इहे नबी, त उन्हनि जे पोयां जेके सहाबी लश्कर ठाहे उन्हनि जे पोयां उन्हनि खे पोयां लॻा। उन्हनि मां ख़ालिद बिन वलीद हो, अरफज बिन हरथमा, अल-अला अल-हदरमी, अक्रिमा बिन अबी जहल, अम्र बिन अल-आस, रहबील बिन हसन, अल-मुहाजिर बिन अबी उमैया, सुवैद बिन मिगरिन, हुदैफा ग़तफ़ानी, इहे सभु नबी जे टाइम खां वठी वेंदे अबू बकर जे टाइम ते ऐं उमर जे टाइम में इहे रुॻो इन्हनि जे पोयां हूंदा हुआ, इन्हनि खे मारींदा हुआ जिते किथे जेके फिरी वेंदा हुआ ऐं पंहिंजी इज़त जा पैसनि वधाइण जा, लश्कर वधाइण जा, माण्हू वधाइण जे करे इहे चवंदा हुआ त असीं बि रसूल आहियूं। हिननि खां पोइ वरी जेके ताबिईन जे टाइम में हिकिड़ो माण्हू ज़ाहिर थियो, अल-मुख्तार इब्न अबी उबैद अस-सक़फ़ी, इहो यादि करे छॾियो। इन टाइम में इहे इन शिया तयारु कया, शियनि जो मज़हब शुरू थियो ताबिईन जे टाइम में, ऐं इहो पहिरियां चई त मां शियात अहल बैत जी मोहबत में आहियां। पोइ उन्हनि खां पोइ माण्हू गॾु थी वियसि घणा, त अहल बैत सां ज़ुल्म आहे, अहल बैत सां हीअं। जेॾीमहिल हुन ॾिठो त हाणे मुंहिंजे माण्हू खोड़ हन चुधारी ऐं सभु अखियूं ॿूटे मूंखे मञनि था, पोइ हुननि खे अचे हिकु ॾींहुं चई त मूं ॾे राति जो जिब्रील अचे थो ऐं मां उन सां सॼी राति कचहरी कई आहे। हिते मुसअब इब्न ज़ुबैर नबी करीम जे सौट जो पुटु उन लश्कर तयारु कयो इन जे विढ़ण जे लाइ, ऐं उते उन जे लश्कर खे उते क़त्लु कई। मुसअब इब्न उमैर, इहो सहाबी जो पुटु हो, छो जो इहो ज़मन ताबिईन हो। वरी इन खां पोइ ॾिसो त केतिरा ज़ाहिर थियण, असीं तकड़ि ॿुधायूं था, इन्हनि जो किसा वॾा आहिनि तमामु। हिते हिकिड़ो ॿियो बि निकितो, अल-हारिथ इब्न सईद अल-कज़्ज़ाब, इहो पहिरियां वॾी इबादत में शुरू, ॾिस न इल्मु न हूंदो ऐं इबादत में शुरू हूंदो न, कहिड़ो बि असीं चवंदा दोस्तनि खे त इल्मु पढ़ो, छाजे लाइ इल्मु पढ़ो, इल्मु हिकिड़ो हथियार आहे, शैतान तोखे कुझु बरगलाए न सघंदो। हीअ इबादत में रुॻो कंदो हो, इबादत में ॾाढो ज़ाहिद हो, दिमश्क में रहंदो हो, सूरिया में, पर शैतान हुनखे जल्दी बरगलाए हिन खे जिब्रील जी शिकिल में थी अचे, हिन खे अचे चई त मां तोॾे वाही खणी आयो आहियां। इहो ॾिसो आबिद ज़ाहिद हो, पर पोइ हिन आस्ते आस्ते हिन चयो त मूं ॾे बि वाही अचणु शुरू थिए थो। हिते ख़लीफ़ो हो अब्दुल मलिक बिन मरवान बनी उमैया जा, इहे जेके दिलेर बादशाह हूंदा, त उनखे बादशाह जे ख़बर पई, उन लश्कर तयारु कयो त हिनखे जहिड़ो मूंखे पकिड़े वठी आणे ॾियो। पोइ हिन छा कयो, हीउ भॼी वियो पंहिंजे क़ौम मां लिकी, बसरा मां, अहल बसरा ॻोल्हींदा हुअसि, कोन लधो, भॼी वियो, लिकी वियो। इहा हिते लिकी पोइ अब्दुल मलिक बिन मरवान हुनखे पकड़ियो नेठि। अब्दुल मलिक चयो हुनखे जहिड़ो वठी अचो, हुनखे वठी आया। हुन अब्दुल मलिक जेको ख़लीफ़ो उन ॾे वठी आयसि। उन उलमा हिकिड़ो आलिम आंदो फ़क़ीह, हुनखे चई हिन सां ॻाल्हाए, हिन खे सम्झा त इहो जेको तोड़े अचे थो शैतान जिब्रील जी शिकिल में थी थो अचे, त ऐं तौबा कर, इहो बहितरु अथई। त हुनखे ॾाढो सम्झाई, न सम्झो। पोइ अब्दुल मलिक चयो हिन बसि मुंडी लाहियोसि, क़त्लु कयोसि। जे फिल असर हदीस किताबनि में लिखियलु आहे त हिंदुस्तान में हिकिड़ो माण्हू ज़ाहिर थियो जंहिंजो नालो मिर्ज़ा ग़ुलाम अहमद क़ादियानी। इन बि पहिरियां इबादत में ज़ुहद में शुरू थियो। ॾिसो इबादत इंसान खे कमु नथी जे हुनखे इल्मु न आहे। पोइ वरी शैतान आयुसि, चईंसि मां तोॾे जिब्रील थी आयो आहियां ऐं तूं नबी आहीं, ऐं हुनखे बरगलाए छॾियईं। चईंसि ठीकु आहे, मां बि नबी आहियां, त बसि पोइ ठीकु आहे। ऐं हुनखे फेराए गिराए आयतुनि ग़लति सम्झाए, हुते हुननि वॾो माण्हू उन्हनि गॾु थी वियसि, जंहिंजे हींअर पाकिस्तान में बि आहिनि मिर्ज़ा क़ादियानी। पर हिंदुस्तान जा आलिम हुनजे अॻियां बीठा ऐं हुनखे सम्झाइनि ॾाढो त हीअ ग़लति थो करे ऐं तोखे शैतान थो अचे, शैतान इंसान जे शिकिल में थी सघे थो। त पोइ हुन न मञियो। हिते हिकिड़ो हिंदुस्तान जो वॾो आलिम नालो सनाउल्लाह, हिन सां चयो त मूं सां वेही गॾु मुनाज़रो कर। पोइ मुनाज़रे में हिननि छा चयो, हिकिड़ो इस्लाम में शरीयत में आहे त हिकिड़ी पिट रखनि, यानी हू चए त जे तूं कूड़ो आहीं त तूं मरंदे, जे मां कूड़ो आहियां त मां मरंदुसि। इन सनाउल्लाह आलिम इंडिया जो वॾो दिलेर हो, उन चयसि त कसम खणो क़ुर ते अचु,
ॿई हथ रखे हुननि चयो त जे हुन सनाउल्ला चयो जे तूं कूड़ो न आहीं त मूंखे अलाह ताला हिकिड़ी किनी बीमारी पेट जी ॾिजे ऐं मां मरी वञा, जे तूं कूड़ो आहीं त तूं मरी वेंदे। त हुन इहो साल खां पोइ इन कसम खां पोइ अचे हिन खे मिर्ज़ा ग़ुलाम अहमद खे कादियानी खे इन खे चवनि था पेट जी बीमारी तमामु ख़राबु निकितसि। ते इन अहमद रज़ा जी घर वारे जो पीउ जेको आहे उहो पाण रिवायत लिखे थो त हीअ राति जो मूंखे उथारींदो हो त दाहूं कंदो हो, एॾी बीमारी हूंदी हुअसि पेट में। ऐं ॾिसंदो हुउसि मूंखे हिन जो एॾो यानी महसूसु थींदो हो त हिन खे अलाए छा थो थिए। उन पोइ डॉक्टरनि चयोसि तोखे कुलेरा जी बीमारी, कुलेरा अलाए कहिड़ी सिंधी में अलाए छा चवंदा आहिनि, पर इहा ख़तरनाक बीमारी आहे। इहा बीमारी उनखे थी वई हुई। इन बीमारी खां पोइ चवनि था त हिकिड़ो लफ़्ज़ बि इन मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी न चयो जेसि ताईं हुनखे मौत आयो, ऐं किनो मौत आयो। इहो ज़ाहिर कहिड़ो थियो 1336 हिजरी, यानी जे अंग्रेज़ी तारीख़ ॿुधायूं त 1908 इन टाइम में ही ज़ाहिर थियो हो। ऐं चयो मां आख़िरी नबी हा। के चवंदा यार त ही नबी करीम त 30 चया, पर हींअर माण्हू तमामु घणा था थियनि। उलमा चवनि था त नबी करीम इहो अंदाज़ो लॻायो त, पर लॻे थो त इन खां घणा निकिरंदा, अञा क़यामत वेझे आहे ऐं अञा बि इहे तमामु कुझु निकिता आहिनि, कुझु निकिरंदा असांखे, यानी इल्मु अलाह खे आहे त केतिरा ईंदा अञा बि। असां इन अलामत खे हींअर 11 खे पूरो कयो, हाणे 12 में शुरू थींदासीं। त 12 छा आहे, शुयूउल अमन वर रखा, दुनिया में अमन थी वेंदो ऐं पैसो घणो थी वेंदो। हीअ अलामत क़यामत जी जेकी असीं हींअर 12 में कमु शुरू था थियूं त हीअ शुयूउल अमन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन में बि काफ़ी हदीसूं अचनि थियूं त कंहिं यानी पहिरियों अमन न हूंदो हो मके मदीने में या जज़ीरत अल अरब में, पर पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त ला तक़ूमु अस्साअ हत्ता तऊद अर्दुल अरब। नबी करीम चयो क़यामत न थींदी जेसि ताईं अरबनि जो मुल्क वरी मोटी मुरूजन व अनहारा, यानी दरिया चिश्मा फाटंदा, बाग़ थी वेंदा, जंगल थी वेंदा, सावक थी वेंदी। हत्ता यसीरु राकिब बैन अल इराक़ व मक्का, इहो बि थींदो त इराक़ खां मके ते माण्हू ईंदो के डिॼंदो कोन, अकेलो ईंदो। ला यख़ाफ़ु इल्ला दलाल तरीक़, सिर्फ़ु इन शइ खां डिॼंदो त मतां रस्ते में विञाइजी वञा। हाणे इन्हनि जो इहो उलमा चवनि था त यानी इन टाइम में इहो टाइम कुझु अची वियो, कुझु हींअर आहे त यानी सिर्फ़ु इहो चोरनि खां कोन डिॼंदा, बसि डिॼंदो मतां रस्तो न भुलिजी वञा। वरी नबी करीम चए थो हत्ता यक्सुरुल हर्ज, पोइ वरी क़त्ल थींदो। यक्सुरुल हर्ज, सहाबिन चयो रसूल हर्ज छा आहे, त चई वमल हर्ज या रसूल अल्लाह, क़ाल अल क़ातिल, वरी क़त्ल शुरू थी वेंदो, अमन ईंदो, वरी इहो बदनामी घणी थी वेंदी। इहा रिवायत मुस्नद अहमद में आहे, हैसमी में वटि आहे। इहा रिवायत जा सभई जेके रावी सही आहिनि, छो जो उन में उन्हनि जो इहो बि आहे त सही मुस्लिम में बि इहा रिवायत अची वई आहे। ॿी रिवायत अचे थी इन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े सहाबी खे आदि, उनजो नालो उनखे चयो आदि इब्न हातिम। नबी करीम फरमायो आदि हल रअयत अल हीरा, उनखे चई त अल हीरा ॾिठी अथई। अल हीरा इहो हिकिड़ो शहर आहे इराक़ में, कूफा जे भरिसां आहे अल हीरा। त उनखे चई त इहो शहर ॾिठो अथई, चई न। उन चयसि लम अराहा क़द, मूंखे रुॻो ॻाल्हियूं बिअतु अनहा, मूंखे माण्हू ॿुधाईंदा त हीउ शहर आहे। त नबी करीम चयोसि त फ़इन पालत बिक हया, जे तुंहिंजी ज़िंदगी वॾी थी त लतरयन अज़्ज़ईन, यानी औरत निकिरंदी उन शहर खां, तरतहिल मिन अल हीरा हत्ता ततूफ़ बिल काबा, उतां निकिरंदी वरी हीरा जो शहर आहे, वरी अचे मके तवाफ़ कंदी, ला तख़ाफ़ु अहदन इल्लल्लाह। नबी करीम हुन हादी खे चए पियो त उतां निकिरंदी अकेली, कंहिंखां बि कोन डिॼंदी, एॾो अमन वरी थी वेंदो, अचे काबतला खे तवाफ़ कंदी। इहा रिवायत जेकी आहे सही आहे, ऐं पहिरियां बि इन जी असांजी तख़रीज आहे। इहा रिवायत असुल सही बुख़ारी में, सही बुख़ारी जी रिवायत आहे। ऐं उन खां पोइ वरी नबी करीम चए थो त वक्सुरुल माल, वरी पोइ आदिल थी वेंदो ऐं पैसा तमामु माण्हू वटि जाम थी वेंदा। ॾिसो न त इहे ज़मान के आया, के वरी अञा अॻिते बि ईंदा। उलमा चवनि था त थी सघे अञा बि अॻिते अचनि, अमन थिए, वरी बदनामी शुरू थिए, वरी अमन थिए। इहो नबी करीम असांखे इहो 12 अलामत निशानी क़यामत जी ॿुधाए वियो आहे। सो इहा असांखे ज़हन में रहे त नबी करीम छा छा चयो आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे बचाए ऐं सही इल्मु शरई ॾिए जंहिं ते असीं हलूं
ऐं असांखे अमल जो तौफ़ीक़ ॾिए। हज़ा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।